जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, कुझु सिंधी रेसिपियूं ऐं दादीअ जा घरेलू नुस्ख़ा। वैसाख जो महीनो हली रहियो आहे। हींअर मां तव्हां सभिनि सां गॾु वैसाख महीने जी कथाऊं शेयर करे रही आहियां। लेकिन अगरि तव्हां चैनल ते पहिरियों बार पिया अचो त चैनल खे सब्सक्राइब कयो, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे हर सिंधी वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलंदव। त हलो त पाण कथा वैसाख मास जी कथा अध्याय 19। श्रुतिदेव चवण लॻो त वैसाख मातनि जो फल बि ॿुधो। पांचाल देश में राजा बुरियश जो पुत्र पुरयश नाले जो अत्यंत पुण्यात्मा ऐं बुद्धिमान हो। पिता जे मरण खां पोइ हू राजा ठहियो। हू धर्मपूर्वक पृथ्वी ते राज्य कंदो रहियो। इन कारण हुनजी सॼी संपत्ति जेकी नष्ट थी वई। इन प्रकार हुनखे बलहीन ॾिसी करे उनजा कई शत्रु राजा हुन ते आक्रमण करण लाइ आया। वीचारा राजा परास्त थी करे पंहिंजी शिखनी रानी ऐं ॿिए साथियुनि सां गॾु पर्वत जी हिकु गुफा में वञी करे लिकी वेठो, जिते को रास्तो केरु न ॼाणंदो हुजे। राजा ॾाढी व्याकुलता सां उते 45 वर्ष व्यतीत कया। हाणे राजा जे मन में चिंता उत्पन्न थियण लॻी त मां जनम ऐं कर्म सां त शुद्र आहियां, मुंहिंजो जनम बि अच्छे कुल में थियो, परंतु अलाए छाजे लाइ मुंहिंजा सभु पौरुष्य केॾां वियो हली ऐं मूं अहिड़ो कहिड़ो पाप कयो आहे जंहिंसां कि मां हिन दरिद्रता ऐं पराजय थी करे हिन वनवास जा दुख पियो सहन कयां। हिन प्रकार राजा पंहिंजे गुरुअ जो स्मरण करणु लॻो। तॾहिं राजा स्मरण कंदे ॿ मुनि उते याज ऐं उपायजक नाले आया ऐं उते उपस्थित थिया। वनवास खां दुखी राज हिन चिन्ह खां हीन वन जे मार्ग खे न ॼाणण वारो राजा थोरी देरि चुपचाप बीठो रहियो। पोइ रोई करे हुननि जे चरणनि ते किरी पियो। तॾहिं ॿिन्हिनि मुनियुनि हुननि खे पकड़े करे उथारियो ऐं इन खां पोइ राजा वन ऐं पुष्पनि सां हुनजी पूॼा कई। जॾहिं हू ॿई वेठा त राजा हुननि खे ॾाढी नम्रता सां प्रश्न कयो त हे महाराज, मां जनम सां शुद्र आहियां, पितरनि ऐं देवताउनि जो पूॼन कंदो आहियां, पाप खां ॾुजंदो आहियां, प्राणियुनि ते दयावान आहियां, गुरुअ जी भक्ति जी प्रीति रखंदो आहियां, पोइ छा कारण आहे त मां हीअ दरिद्रता प्राप्त कई? मुंहिंजा सभु कोश नष्ट थी वियो, शत्रुनि मूंखे जीते वरितो आहे, वन जो वासी अकेलो रहिजी वियो आहियां, मुंहिंजा पुट पोटा भाई बंधु केर बि मूंसां गॾु न आहे। मां निष्पाप थी करे राज्य कंदो हुअसि, पर मुंहिंजे राज्य में अकाल पइजी वियो आहे। हाणे तव्हां विस्तार पूर्वक मूंखे ॿुधायो। राजा इहे वचन ॿुधी करे थोरी देरि सोचे करे ॿई मुनि याज ऐं उपायज चवण लॻा त हे राजन, तूं पंहिंजे दुख जो कारण ॿुध। पहिरें तो 10 जनमनि ताईं ॾाढा घोर पाप कया हुआ। 10 जनम में तूं ॾाढो कठोर हृदय व्याघ्र जो जनम धारण कयो हुई, जेको प्राणियुनि जो वध करे यमराज जे तुल्य थींदो हो। जेको 10 जनम में तूं गोड़ देश में हुए ऐं पंहिंजे घोर ऐं बुरे कर्मनि में लॻो रहंदे हुए यात्रियुनि खे निर्दयता सां कष्ट ॾींदो हुए ऐं उन समय उस में व्याकुल थी करे 2 धनवान वेश्य वेद वेदांग खे ॼाणण वारा कृष्ण नाले जा 2 मुनि हुतां खां आया। उन्हनि खे ईंदो ॾिसी तूं धनुष बाण खणी करे रास्तो रोके करे बीह रहे। पोइ उन मां हिकु वेश्य खे तूं मारे छॾियो ऐं उन जो धन हीन सभु छीने छॾियईसि ऐं ॿिए खे तूं मारण लाइ वएं। तेसि ताईं हू घास फूस जे के फेंके करे डपे मारे भॼी वियो। तॾहिं कृष्ण मुनि व्याघ्र हथां मारिजी वियो। उन भय सां व्याकुल मूर्छा खाई हू धरती ते किरियो। तो ऋषिअ खां पुछियो त वेश्य धन किथे लिखायो आहे। पोइ हिकु गड्ढे जे पाणी सां उनजे हथ मुंहुं धारी उनजे मूर्छा न अचे, इन कारण उन ते पंखे सां हवा करणु लॻे ऐं मिनी खे चई त तूं हिन वन में सशस्त्र आहीं, तोखे कंहिं ॻाल्हि जो डपु कोन्हे, निर्धन मनुष्य सदा सुखी रहंदो आहे। तुंहिंजा फटियल वस्त्र ऐं टुटल बर्तन के मां छा कंदसि? तूं केवल इहो ॿुधाए कि हुन वेश्य धन किथे लिकायो आहे। अगरि तूं ठीक तरह सां न ॿुधाईंदे त तोखे मां मारे छॾंदसि। कृष्ण चवणु लॻो त वेश्य धन हिन वृक्ष हेठां फेंके वियो आहे ऐं उहो हेॾा होॾा भॼी वियो आहे। व्याघ्र ऋषिअ खे चयो त तूं निडर थी करे सुखपूर्वक हितां खां वञ हली, ऐं हिते पको तालाब आहे, उन में निर्मल जल अथई, उते जल पी करे पंहिंजी थकान दूर कर ऐं पंहिंजे स्थान ते वञ। तॾहिं राजा खे कर्मचारी वेश्य रुदन ॿुधी करे पावन जा खोज ॾिसी करे हुते अची करे पहुता। इन करे मां तोसां गॾु नथो हलां। ही पंखो वटि, हिन सां हवा कजां त गर्मी घटि लॻंदई। इन प्रकार पंखो खणी हू गहन वन में हली वियो। यद्यपि तो कार्यवश हुनजी सेवा कई, परंतु वैसाख मास जी उस में तुंहिंजे द्वारा कयल ही सभु सेवा जे परिणाम तोखे विशाल जनम राजवंश जो मिलियो ऐं हिन इच्छा सां तो सुखी राज्य, धन धान्य, लक्ष्मी, स्वर्ग, सायुज्य, मुक्ति पातई। तो वैसाखोक्त धर्म कयो आहे, तुंहिंजो संपूर्ण सुख इन करे तोखे प्राप्त थियो। इन मास जो नालो माधव मास आहे। इन कारण तूं तत्काल ॿियाई गो ब्राह्मण खे
ॾे। इन सां तुंहिंजो कोष भरिजी वेंदो। क्षत्रिय जो दान तुंहिंजे राज्य खे प्राप्त थींदो। विधिवत सनानु कर, माधव भॻवान जी पूॼा कर, दिव्य प्रतिमा जो दान कर त तुंहिंजी विजय थींदी। यदि तुंहिंजी इच्छा तुंहिंजे समान पुत्र जी आहे त तूं सभिनि प्राणनि जे हित लाइ प्याऊ लॻाराए। हे राजन, इंद्र वेसाखोक्त सभु धर्म खे करण वारो लोक में तुंहिंजो वश थींदो। एतिरो चई करे कुल पुरोहित याज ऐं उपायाज पंहिंजे घर ॾांहुं हलिया विया। तॾहिं महापराक्रमी राजा कुल पुरोहित जे कथा अनुसार वेसाखोक्त धर्म ऐं भॻवान जी पूॼा करण लॻो, जंहिंजे प्रभाव सां राजा पंहिंजी बची सेना खे वापसि खणी करे पांचाल नगरी में प्रवेश कयो। इन प्रकार राजा पुरयश पंहिंजो खोयल सॼो राज्य वापसि प्राप्त करे छॾियो। हिते असांजी कथा जो 19 अध्याय समाप्त थियो। वरी मिलंदासीं हिकु नई वैसाख मास जी कथा सां गॾु। तेसि ताईं सभिनि सिंधियुनि भेनरुनि ऐं भाउरनि खे जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।